नासिक खैरपुर में धरती टीवी ऐं सो मीडिया ग्रुप जे सॾ ते सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां सिंध एजुकेशन फोरम तरफ़ां मुशाइरो करायो पियो, जंहिंमें अदीबनि, शाइरनि, सुगड़नि, कलमकारनि वॾेक में शिरकत कई। वधीक तफ़सील गुलमीर जी हिन रिपोर्ट में। जी, खैरपुर में धरती टीवी मीडिया ग्रुप तरफ़ां एकता तौर सिंध अदबी एजुकेशन फोरम तरफ़ां मुशाइरो कोठायो वियो आहे। अचो त इन हवाले सां अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं, छा चवणु आहे। सिंध एजुकेशन फोरम जे प्लेटफॉर्म तां धरती टीवी जेका 3 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो जेको आहे उहो जेको हर साल धरती टीवी मल्हाईंदी आहे, असां बि सिंध एजुकेशन फोरम जे प्लेटफॉर्म तां हिकिड़ो मुशाइरो अरेंज कयो आहे, जंहिंमें जेको आहे असांजा शाइर हज़रात आयल आहिनि ऐं हिकिड़ो मुशाइरो तरतीब ॾिनो वियो आहे, जंहिंमें शाइर हज़रात सिंध धरती ते लफ़्ज़नि जे ज़रिए भेटा ॾींदा। अहिड़ा प्रोग्राम हर कंहिं करणु खपनि त जीअं असां पंहिंजी जेको आहे तारीख़ खे जेको आहे दोहिराईंदा रहूं ऐं असांजी जेको आहे इहा तारीख़ ज़िंदा रहे। असांजो फ़र्ज़ु बि आहे त पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी ॿोली ऐं इनखे उजागर कयूं ऐं हीउ ॾियारो असांजी ॿधी जे लाइ आहे। हिक ॿिए सां ॿधी कयूं, हिक ॿिए सां प्रीत कयूं ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजो धरती टीवी जे दोस्तनि पूरी सथ खे ऐं उन्हनि खे बि मुबारकूं ॾियूं था इक़्तियार जे ॾियारे जूं। कैमरामैन टीम सां गॾु गुलमीर फुलपटो, धरती टीवी न्यूज़ खैरपुर। हिंद सदा सब्ज़ हुजी मुदई तुंहिंजा मेरा थियनि के गपल के गतरा के फारूं ॿेरा ॿेरा।